अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 4 जून सैटरडे। सुबुह जा थिया आहिनि 11:30 11:30 इन करे जो अॼु मां ॾाढी निंड कई माशाल्लाह। सुबुह जी नमाज़ पढ़ी वॉक करे पोइ वापसि सुम्ही पियमि छो त सुराण घर में हुई। ऐं हे कुझु वाइट पटियूं मां वटि कटियल हुयूं जंहिंमां मां हे 2 लाइनूं ॻंढियूं आहिनि, रो नंबर 7 ऐं रो नंबर 8। सो हाणे ॿियूं कटिंग जेके ख़तमु थी वियूं, हे नंढड़ियूं ब्लैक त पियूं आहिनि पर वाइट पटियूं ख़तमु थी वियूं आहिनि। सो ॿी फ़ुर्सत में इहे कटींदमि इंशाअल्लाह। ऐं उन खां सवाइ हे त कल्ह त मां बिल्कुलु बि टच बि न कयो रिलीअ खे, त कल्ह वारो हे पीस ठहियलु पियो आहे जेतिरो बि 3 वारो। अॼु में मां 2 ही लाइनूं ॻंढियूं आहिनि। सो वांदी थींदमि, वांदी यानी ॿियनि कमनि मां वांदी, त पोइ हिन जे लाइ वरी कटिंग कंदमि ऐं हिन खे मां वापसि जेको आहे अटैच कंदमि हुन वॾे रिलीअ सां। हलूं था किचन में। सुराण सदोरी कम में मसरूफ़ आहे। अॼु मूंखे अदरक थूम जेका आहे पीही रखणी आहे फ्रीज़ करण जे लाइ। सो सुराण इहा थूम छिली आहे। अॼु मां थूम न वठी आई आहियां छिलियल हिन दफ़े, छो त मूंखे भाॼी वारे चयो त भाॼी उहा घासलेट में धोईंदा आहिनि छिलियल थूम, चओ त आणे ॾियां, त मां त ॾिजी वियमि सफ़ा। सो इन खां पहिरीं मूंखे ख़बर हुई त कंहिं न कंहिं केमिकल में धोईंदा आहिनि, पर मां पोइ बि उनखे घर वठी अचे साफ़ु तरह सां धोई पोइ यूज़ कंदी हुअमि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त आईंदा शायदि मां हाणे छिलियल थूम न वठां। ऐं हीअ एतिरी माशाल्लाह ताज़ी छिलियल आहे त फ्रेश थी लॻे। सो इहा मूंखे थूम अदरक पीही रखणी आहे। उन खां पोइ हिते मां चिकन कढियो आहे, त चिकन जो मां अॼु ठाहींदमि कोफ्ता। त उहा बि मूंखे हिते कम में काफ़ी टाइम लॻंदो। सो मां हाणे बिज़ी आहियां कुझु देरि हिते ई किचन में ई, पोइ तव्हां सां शेयर कंदी वेंदमि त मां अॻियां छा थी कंदी वञा। सभिनी खां पहिरियों टारगेट इहो आहे। ऐं ॿियो त चॉपर में जॾहिं मां हिन खे थूम खे विझंदमि, अदरक थूम खे, त पोइ उन ई चॉपर में वरी मां चिकन बि जेको आहे पीही छॾींदमि, छो त चिकन में उअं ई मूंखे कची अदरक थूम मिलाइणी हूंदी आहे कोफ्तनि में। त पोइ मूं चयो त उन हिकु ई दफ़े में चॉपर जा 2 यूज़ करे छॾिया। अदरक थूम पीहिजी वई ऐं फ्रीज़ बि थी वई। ऐं हिते हाणे इन साॻे ई चॉपर में ऐं कुझु थोरी मां छॾे बि ॾिनी आहे। मां हे चिकन बसर ऐं साओ मिर्च, अॼु मां धाणा कोन्हनि हिन महिल, ऐं अञा ताईं भाॼी वारो आयो ई कोन्हे, अलाए ईंदो बि अलाए न। त बहरहाल त हे मां हाणे इन साॻे ई चॉपर में हिननि खे चिकन खे चॉप कंदमि, छो त उअं ई मूंखे हिन में अदरक थूम विझणी हूंदी आहे, उहा मां हुन में ऑलरेडी थोरी छॾे ॾिनी आहे पहिरीं, तव्हां ॾिसंदा हूंदव। सो इहो कमु करे वठां हाणे, ऐं मज़ेदार कोफ्ता ठहण वारा आहिनि। ऐं हा, हिते मां थोरी अदरक थूम अलॻि सां कढी रखी आहे, हीअ फ्रीज़ न कई आहे छो त बोड़ जे मसाले में बि मूंखे विझणी हूंदी। त हाणे शुरू कंदमि हिन खे चिकन खे चॉप करणु। चिकन मां पीही छॾियो आहे ऐं हे मसालो अलॻि सां पीठो आहे। ऐं मुंहिंजी कोफ्तनि जी जेका आहे न, चिकन जे कोफ्तनि जी वीडियो ठहियलु आहे, पर 3 पार्ट्स में ठहियलु आहे। तॾहिं मां ॾाढी शुरू में ठाही हुअमि जॾहिं मुंहिंजो नओं चैनल हो, त मूंखे कंटिन्यू हिकिड़ी वॾी वीडियो ठाहिणु न ईंदी हुई उन ज़माने में, त मां 3 पार्ट्स में ठाही आहे। त हिकिड़े पार्ट में अथव कोफ्ता मसाला बाय नसरीन वफ़ाई, अगरि तव्हां सर्च कंदव तव्हांखे मिली वेंदो। ॿिए पार्ट में आहे हाउ टू मेक कोफ्ता, उन में मां कोफ्ता ठाहिणु सेखारिया आहिनि। 3 पार्ट में आहे कोफ्ता करी, त ईअं जेकॾहिं तव्हां लिखंदव कोफ्ता करी बाय नसरीन वफ़ाई, ऐं कोफ्ता हाउ टू मेक कोफ्ता बाय नसरीन वफ़ाई, ऐं कोफ्ता मसाला बाय नसरीन वफ़ाई, तव्हांखे 3 पार्ट्स मिली वेंदा। ऐं हिते मां जेको आहे हाणे बसर ब्राउन थी कयां, उन खां पोइ मां हिन जा मसाले जा ठाहींदमि कोफ्ता। सो ॾिसां थी त घणा था ठहनि। अगरि घणा ठही विया त थोरा मां फ्रीज़ करे छॾींदमि, त वरी कंहिं ॿिए टाइम ते असांखे कमु अची वेंदा। कोफ्ता मां ठाहे छॾिया आहिनि। बसर हिते आस्ते आस्ते जेको आहे फ्राए थो थिए। ऐं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखो, तव्हां मां इलाहिनि खे त ख़बर हूंदी, पर जिन खे ख़बर न हुजे उन्हनि जे लाइ थी चवां, त जॾहिं असां दाग़ हल्की बाहि ते कंदा आहियूं न, त बसर अंदरां ताईं प्रॉपर ॻरी वेंदो आहे, पर जॾहिं असां दाग़ तेज़ बाहि ते कंदा आहियूं त ॿाहिरां त बसर पची वेंदो आहे, अंदरां कचो हूंदो आहे, पोइ उहो चङी तरह सां मैश न थींदो आहे भुञण महिल। तंहिंजे करे हल्की बाहि ते हमेशह दाग़ कजे त उहो बसर अंदरां ताईं ॻरी वेंदो। टमाटर मां कटे छॾियो आहे ऐं हे कोफ्ता ठहिया आहिनि 12। ऐं चिकन जेको मुंहिंजो मापियल न हो, तोरियल न हो, मां ईअं अंदाज़े सां अलॻि कयो। सो हाणे 6 कोफ्ता मां हाणे पचाईंदमि ऐं 6 कोफ्ता मां फ्रीज़ करे छॾींदमि। ऐं हिननि खे मां पहिरियों हल्को फ्राए कंदमि, बिल्कुलु मामूली ऑइल में हल्को हल्को सेकींदमि, त इन सां छा थींदो आहे जो हे बाइंड थी वेंदा आहिनि।
ऐं पोइ ॿोड़ में हिननि जे भुरण जो भॼण जो इम्कान न रहंदो आहे। त हिननि खे हाणे मां फ्राए थी कयां, उनखां पोइ अधु कोफ्ता वेंदा फ्रीज़र में। कोफ्ता हल्का फ्राए करे छॾिया आहिनि, मसालो हिते रेडी थो थिए। जेसि ताईं बसर ऐं टमाटर बिल्कुलु प्रॉपरली ॻरी वञनि ऐं थूम अदरक थूम बि जेका आहे उहा पची वञे, त पोइ अची वरी मां हिन जो प्रोसेस शुरू कंदमि। थोरी देरि लाइ ॿाहिरि अची वियमि, हवा ॾाढी प्यारी थी लॻे माशाअल्लाह, वाह वाह अल्लाह सुभान। मां चयमि त हिते असल में कॉल आई मुंहिंजी भेण जी, त हुन सां ॻाल्हायां पई, वरी सोचियमि त भला थोरो हिननि जो बि जाइज़ो वठां। कल्ह ई मां हिननि खे पाणी बि ॾिनो हो, फ्रेश लॻा पिया आहिनि माशाअल्लाह सभई, ऐं कंहिंजी सुठी ग्रोथ थी थिए ऐं के थोरा बसि अटकी पिया आहिनि। हे मुंहिंजो एॾो फेवरेट प्लांट आहे सिंगोनियम, ऐं माशाअल्लाह वधे थो पियो। हे बसि लॻा पिया आहिनि, वधनि कोन था, बाक़ी हे अलाह जी कुदरत सां इहो निकिरी आयो आहे। हिननि जो हाल अहिवाल, हिननि जो जाइज़ो वठण मुंहिंजे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे हर रोज़। पोइ कहिड़े बि टाइम ते जंहिं महिल बि मूंखे फ़ुर्सत मिलंदी आहे, जंहिं महिल बि मां हिन पासे अची वेंदी आहियां, त उन महिल मां हिननि खे ज़रूरु टाइम ॾींदी आहियां। ऐं हे ॾिसो न मुंहिंजूं वलियूं केॾे माशाअल्लाह सुहिणे नमूने सां वधनि थियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, फस्ट क्लास ग्रोथ आहे हिननि जी। ऐं हिते हिन पासे बि थोरी घणी ग्रोथ हिन में बि आहे, पर हिन जी जेतिरी हुजणु खपे ओतिरी अलाए छो नथी थिए। बाक़ी सभु हैप्पी ऐं हेल्दी प्लांट्स आहिनि माशाअल्लाह। कैक्टस जी त बहार आयल आहे। हेॾे डर लॻे थो नाराज़ थी वियो। सो हाणे हलां थी अंदरि, थोरी देरि रेस्ट कंदमि, यानी टेक ॾेई वेहंदमि, छो त कंटिन्यू बीठी आहियां सुबुह खां, यानी जंहिं महिल खां मां उथी आहियां उन सुबुह खां, प्रॉपर सुबुह खां त न। बोड़ मुंहिंजो पचे थो, ऐं असां वटि कोफ्तनि में जेसि ताईं पटाटा न हुजनि त असांखे बोड़ न वणंदो आहे। यानी की मूंखे सुराण खे पटाटा न वणंदा आहिनि बोड़ में, न पुलाउ में, न बिरयानी में, उहा बिल्कुलु न खाईंदी आहे। ऐं मां 6 कोफ्ता हिते अलॻि करे चुकी आहियां। जीअं इहे रूम टेम्परेचर ते थधा थींदा त मां हिननि खे अंदरि कंदमि। ऐं मुंहिंजो हिन महिल बिल्कुलु बि अलाए छा डाउन थी रहियो आहे ख़बर न आहे, त मां पंहिंजे लाइ नमकीन लस्सी ठाही आहे वरी। सो बोड़ खे दम ॾेई लस्सी पीअंदमि, मानी बि पचाए छॾींदमि, त जीअं मां विंझण वञा जंहिं महिल, त मूंखे वरी हिन बाहि जे साम्हूं न बीहणो पए। अॼु अलाए छो हिन बाहि जे साम्हूं बीहण ते ॾाढी शदीद गर्मी महसूसु थी रही आहे। सो हे ॾिसो था त स्मूथ थी वियो आहे मुंहिंजो मसालो बिल्कुलु, छो त बसर सुठा पकल हुया ऐं टमाटर बि हिन सां गॾु बिल्कुलु ॻरी विया आहिनि। सो हीअ जीअं ई भुॼी अञा तयारु थींदो त हिन में मां कोफ्ता विझी हिनखे दम ॾींदमि, ऐं पोइ मानियूं पचाईंदमि, तेसि ताईं विच में लस्सी पीअंदमि। सुभाणे हे कल्ह कप केक्स ठाहिया हुआ, ऐं अलाह चए थी न कप केक्स न आहिनि, ॿुधाए न चाहिनि चेरी टॉप्स। अच्छा, सो बहरहाल त हाणे इहो कढिया अथई, ऐं लस्सी पीअण खां पहिरियों मां हिकिड़ो त इहो ज़रूरु खाईंदमि, उन खां पोइ जेको आहे मां लस्सी पीअंदमि। सो हिननि जी यकीनन रेसिपी हिन जे चैनल ते शेयर थी वेंदियूं आहे, तव्हां ॾिसी सघंदव। सो ॾाढा टेस्टी आहिनि माशाअल्लाह, वाह वाह। ॿिए पहिरीं जी अज़ान अची वई आहे, ऐं हिते बोड़ मां दम ते रखियो आहे, मानी बि पचाए छॾी आहे, ऐं थोरो मूंखे मथे कमु आहे, उनखां पोइ मां विझंदमि। हे चादरूं टॉल कल्ह धोता हुआ, हे कुशन्स बि धोता हुआ अलाए कॾहिं, पर अञा ताईं आला हुया त मां हिननि खे अंदरि न कयो हो। सो हिननि खे मथे रखी ईंदमि, ऐं उनखां पोइ मां विझंदमि ऐं नमाज़ पढ़ंदमि, छो त मानी जी मूंखे तकड़ में ज़रूरत न आहे, मां लस्सी पी चुकी आहियां। हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन 5 थियण वारा आहिनि, ऐं मां सोचियमि त कुझु कटिंग करे वठां। काफ़ी देरि मां आरामु कयो आहे, ऐं उनखां सवाइ जेको आहे सुबुह जो मां इलाही सारी निंड कई एक्स्ट्रा, तंहिंजे करे हाणे मंझंदि जो त सुम्हण जो को इम्कान ई न हुयो। जंहिं ॾींहुं मां सुबुह जो न सुम्हंदी आहियां त पोइ मूंखे मंझंदि जो इलाही निंड ईंदी आहे, त मां सोचियमि त कटिंग बि कयां थी। पटियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वाइट मूंखे कटणियूं आहिनि, ऐं उनखां अलावा कुझु ब्लैक स्क्वायर्स बि कटणा आहिनि, ऐं सोचियमि त तव्हां सां कचहरी बि थोरी हलंदे हलंदे गॾु थी वञे। सो मंझंदि जो मूंखे ॾाढी गर्मी थी, अॼु त सफ़ा मां बीह न पई सघां बाहि जे अॻियां। त मां सोचियो आहे त कॾहिं मां तेज़ गर्मी में ईअं बि कंदी आहियां त मां सुबुह जो ई मंझंदि जे लाइ मानी बि पचाए छॾींदी आहियां, सवेर बोड़ बि ठाहे छॾींदी आहियां, त जीअं मूंखे गर्मीअ में चुल्हे जे साम्हूं न बीहणो पए। पर बसि इहो आहे जो ताज़े खाधे खाइण जी आदत आहे, त पोइ सभिनी खां वॾो मसइलो मूंखे पाण खे ई आहे, ॿिए कंहिंखे हुजे न हुजे।
पर ॾिसां थी छा कंदमि। ऐं अॼु त मूंखे मंझंदि जो मानी बि सची ॻाल्हि आहे न पई वणे, लस्सी पी छॾी। उन खां पोइ मां जेको आहे देरि सां लंच कयो, छो त दिलि बि न पई चए गर्मी जे करे खाइण ते। ऐं ॿियो त लस्सी पीअण सां जेको आहे इलाही रिलीफ मूंखे मिली वियो, उन सां ॼण ड्रॉ बि थी वियो हिकिड़ी तरह सां। सो ही मां चयमि त गॾु गॾु तव्हां सां थोरी कचहरी बि कजे। त हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हीअ रिलीफ फ़िलहालु आख़िरी हूंदी, छो त मूंखे हादीअ ऐं राजीअ लाइ कपिड़ा बि सिबणा आहिनि। ईद जे लाइ मां उन्हनि जो कोई ख़ासि एतमाम न कंदमि, कपिड़ो मां वटि ऑलरेडी पियल आहे। बसि ईद जे करे मां हुननि खे रओ पोतियूं ज़रूरु ठाहे ॾींदी आहियां नंढड़ियूं, ख़ुशि थींदियूं आहिनि पाए, ऐं हुननि खे ख़बर बि हुजे त इहो बि असांजे लिबास जो हिसो आहे, त उहे मां हुननि खे ठाहे ॾींदमि। बाक़ी त पाण ई वठंदा आहिनि कपिड़ा हुननि जा पेरेंट्स जेके बि। सो बहरहाल, ऐं उनखां सवाइ मूंखे पंहिंजे घर लाइ बि कुझु कुशन्स वग़ैरह हिकिड़ी ॿ थोरी डेकोरेशन जो इरादो आहे मुंहिंजो, त मां ठाहियां, त उहो ॾिसंदमि, थी सघियो त ज़रूरु इनशाला ठाहिणो आहे। सो इहे हाल अहिवाल आहिनि। बाक़ी गर्मी वाजिबी आहे ऐं सफ़ा तबियत ख़राब थी वञे न, ईअं माना माण्हू डाउन थो थी वञे पियो। तो बहरहाल लस्सी ज़िंदाबाद फ्रूट ज़िंदाबाद, अल्हम्दुलिल्लाह जो अलाह साईं इहो बि हिकिड़ो ज़िंदगीअ में सुख सहूलियत ॾिनी आहे। इन करे मां ॾही बि पाण ई ठाहींदी आहियां त ॿाहिरि वञण जी मुसीबत न थिए, त मूंखे उहा बि आसानी हूंदी आहे। जेको 2-3 ॾींहंनि जो थोरो घणो खीरु बचंदो आहे मां ॾही ठाहे छॾींदी आहियां। उहो तव्हां सभिनी ॾिठो आहे, मुंहिंजे रूटीन में शामिलु आहे, त सहूलियत थी वेंदी आहे। उन सां इलाही ख़्वारी न थींदी आहे ॿाहिरि वञण जी। ऐं हाणे त शयुनि जूं प्राइसिस ॿुधो त हियां थो फाटे। बहरहाल अलाह मालिक आहे सभिनीनि जो। सो हे हूंदो आहे मुंहिंजो तरीक़ो कटिंग ऐं ट्रेसिंग जो। त मां ईअं बिल्कुलु प्रॉपर मापे ऐं पोइ जेको आहे मां कटिंग कंदी आहियां, त उन सां छा थींदो आहे, जो मुंहिंजो प्रॉपर मुंहिंजी कटिंग हूंदी आहे न, त पोइ मुंहिंजा रिलियूं बि परफेक्ट ठहंदियूं आहिनि माशाल्लाह। मूंखे सुठो लॻंदो आहे ईअं, न त ईअं चिबियूं ॾिंगियूं दुके ते अंदाज़े सां अगरि कटिंग कजे त उहो मज़ो न हूंदो आहे पोइ फिनिशिंग में। ऐं ॿाहिरां जेके रिलियूं मिलनि थियूं हिक खां हिकु सुहिणियूं आहिनि, एॾियूं हसीन डिज़ाइनूं आहिनि। ऐं हाणे त जेको आहे असां वटि बि ॿाहिरिनि मुल्कनि जूं जेके सेकेंड हैंड अचनि थियूं मायूं, ॾाढियूं सुहिणियूं उन्हनि जूं कॉपी थियूं कनि, पर छा आहे उहो ई त फिनिशिंग न आहे, कटिंग प्रॉपर न आहे। इन करे बसि पोइ घटि वधि अजीब। त मुंहिंजो तरीक़ो इहो ई हूंदो आहे। सो ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे सची ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ त तमामु। ऐं तव्हां सभिनी जी तव्हांखे ख़बर हूंदी। सो नंढड़े हूंदे खां सुई धागे सां मुहबत, ऐं हिन खां पोइ बि मां इहो ई कमु कंदमि। विच में 3 जी आज़ान ईंदी त मां निमाज़ पढ़ी वठंदमि, ऐं निमाज़ खां पोइ जेको आहे पोइ त हे कमु करणु मुश्किल आहे। जेके कटे वई हूंदमि उहे सिबंदमि, त इहो मुंहिंजो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं जेका बि प्रोग्रेस हूंदी लाज़मी उहा तव्हां सां शेयर थींदी। ऐं ड्रेसिंग हमेशह परफेक्ट हुजे, कटिंग परफेक्ट हुजे। तव्हां जहिड़ो बि प्रोजेक्ट ठाहींदो न, जेको बि कमु कंदो, उहो तव्हां ॾाढो सुहिणो ठहंदो। सो मां ईअं पिनअप करे हमेशह पटियुनि खे ट्रेस करे, ऐं हीउ मुंहिंजो चौड़ो कपिड़ो आहे, त मां हिन खे जॾहिं कटिंग कंदमि त मुंहिंजी परफेक्ट कटिंग हूंदी माशाल्लाह सां। त ईअं स्क्वायर जे लाइ बि मां हिकिड़ो नंढिड़ो इहे पाठो स्क्वायर कटे रखियो आहे, छो त ब्लैक ते ट्रेसिंग ॾाढी मुश्किल सां नज़र ईंदी आहे। त बसि पोइ नंढियूं नंढियूं जेके टुकड़ियूं आहिनि उहे मां हिन सां ई मापे पेपर्स जे पीस सां कटींदी वेंदी आहियां। त हाणे हीअ मुंहिंजी कटिंग जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं अॼु मां तव्हांखां हिते ई हिन कटिंग ऐं ट्रेसिंग जे दौरान ई हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि, छो त इहो ई कमु हलंदो। इन खां अलावा ॿियो कमु त मां कंदमि कोन। राति जो ॾिठो वेंदो चांवर पचाईंदासीं, ॿियो अलाए छा पचाईंदासीं। मे बि कबाब तरे छॾियूं, ॿोड़ त बचियो आहे पर वणंदो कोन इहो कोफ़्तनि जो ॿोड़ चांवरनि सां। इहो पियो हूंदो त इहो असांजे सुभाणे मंझंदि जो ई वरी कमु ईंदो, छो त इहो जेतिरो बि पचाइमि इहो असां ॿिन्ही ॼणनि खां घणो हुयो, त तंहिंजे करे उहो हाणे पियो हूंदो त नो प्रॉब्लम। मां हालांकि ॾिठो आहे त अधु कोफ़्ता बचाए बि रखिया आहिनि, पर पोइ बि ॿोड़ असांखां घणो हुयो इहो, त ईअं थींदो रहंदो आहे। ऐं बसि इहो ई तव्हांखे चवंदमि त पंहिंजो टाइम कंहिं सुठे कम में, कंहिं सुठे हुनर में ख़र्चु कयो, बोर न थियो, बेज़ार न थियो, तंग न थियो, पाण खे मसरूफ़ रखो। यकीन कयो मसरूफ़ियत एॾी वॾी नेमत आहे जंहिंजी का इंतिहा न आहे। ऐं इंसानु उहो मुंहिंजे हिसाब सां उहो इंसानु ॾाढो ख़ुशि गुज़ारींदो आहे जेको मसरूफ़ रहंदो आहे। सुराण ॾिस त ज़हरा आई आहे छा, जाॻे थी?
सो ज़हरा खे अॼु असां चयोसीं, मां त सुम्ही पई हुअमि सुबुह जो, त मां हुनखे सुराण खे चयो हिनखे चइजांइ ॿीहर अचे। सो हाणे ॿीहर ईंदी त हीअ मानी बि खणंदी, सुराण थां धोईंदी। सो हुनखे इहो बि चयोसीं त थां बि ॿीहर धोई वञे। ऐं जॾहिं तारीख़ वारा रहंदा हिते त पोइ त मां हुनखे डेली जेको 2 दफ़ा सॾींदी हुयमि। त हाणे हो न आहिनि त वरी कुझु थां बि घटि था थियनि, ऐं जेकॾहिं अलाह उन्हनि खे आंदो वरी घर त पोइ ईअं ई थींदो जो मां हिनखे वरी 2 दफ़ा सॾींदमि। शुक्र आहे 2 दफ़ा अची वेंदी आहे आराम सां, क्रोध न कंदी आहे। सो बहरहाल इहे किसा कचहरियूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त मां तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। सो इंशा अल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। सो मां तव्हांखां वठां थी इजाज़त। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह सलामत रखे, आबाद रखे। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे, सो मोकिलायूं था। अल्लाह हाफ़िज़।